इंसान जेको सम्झे थो त ही दुनिया ई आहे, हिन खां अलावा ॿियो कुझु बि न आहे। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे हिन आयतनि में सम्झायो आहे। अम हसिब الذين اجترحوا السيئات ان نجعلهم। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, छा तव्हां सम्झो था त जेको माण्हू हिते बुराइयूं करे थो, अन नजअलहुम कल्लज़ीन आमनू व अमिलु सालिहात, असां उन्हनि खे उन्हनि माण्हुनि जे बराबरि कंदासीं जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया। बुराइनि वारो ऐं नेकिन वारो छा बराबरि आहे? ये गुमान कनि था। ही त क़ुरान पाक आहे, लेकिन अक़ल जे हिसाब सां बि इन जे में काफ़ी वज़ाहतूं आहिनि। जेके माण्हू बुराइनि ऐं बुछड़ाइनि में आहिनि, उहे हिन दुनिया में ॾोहारी आहिनि, ॾोह कनि था। अक़ल बि उन्हनि खे बुरो चवे थो, सिर्फ़ दीन न, क़ुरान न, अक़ल बि। हिकिड़ो माण्हू चोरी करे थो, अक़ल जे हिसाब सां इन माण्हू खे बुरो चयो वञे थो त ही चोर आहे। हिकिड़ो माण्हू रस्ते ते बीह करे फुरू करे थो, कंहिंखे अगवा करे थो, अक़ल जे एतबार सां बि उनखे बुरो ऐं बुछड़ो चयो वञे थो। ऐं हिकिड़ो माण्हू ईमानदारीअ सां कमु करे थो ऐं चवे थो त आउं पंहिंजे औलाद खे हलाल खाराया, पंहिंजे औलाद खे हराम खां बचाया। इन खे दुनिया में सभ खां सुठो इंसान चयो वञे थो।